नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे क़ंढियारो में ख़बर ॾींदा हलूं त IG मोटरवे पुलिस डॉक्टर कलीम इमाम, एडिशनल IG ज़ुबैर अहमद हाशमी, DIG डॉक्टर सरवर आलम कोलाची ऐं सेक्टर कमांडर सज्जाद हुसैन भट्टी जी हिदायत ते B20 क़ंढियारो जे DSP राशिद अली शाह, एडमिन ऑफिसर अजीब अब्दुल रशीद सैतो, मंसूर अहमद सां मिली करे रोड ते कंहिं बि इम्कानी हादसे जी मुंहुं ॾियण लाइ मशक़ूं कयूं वियूं। मशक़नि में असिस्टेंट कमिश्नर नईम अहमद सैतो, तालका अस्पताल जे MS डॉक्टर असगर शेख, TMO ईदी, ज़िले पुलिस ऐं फायर ब्रिगेड अमले शिरकत कई। इन मौके ते मोटरवे पुलिस जे अमलदारनि हिकु फर्ज़ी आयल टैंकर जे बीहारे बाहि लॻण जी सूरत में कीअं बचाइजे, जंहिंमें ज़ख़्मियुनि खे बर वक़्त तबे इमदाद ॾेई अस्पताल रवानो करण लॻा। बाहि ते फायर ब्रिगेड ऐं फायर विसाइण वारनि शयुनि ज़रिए कंट्रोल करण सां गॾु हादसे वारी जॻह ते महफ़ूज़ कनि, जीअं वधीक को जानी नुक़सान न थिए। मोटरवे पुलिस जे ऑफिसरनि वधीक ॿुधायो त हिन क़िस्म जे मश्क करण सां असांखे पंहिंजी सलाहियत जांचण में मदद मिलंदी है। जेके भी डिपार्टमेंट असां सां इन मौके ते मदद कंदा आहिनि, हुननि सां तावन भी थींदो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।